बेलो वेझो मुख्तलिफ गोठन गोठ मोहम्मद खान ताहरानी, गोठ अब्दुल रज़ाक लगारी, गोठ गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, गोठ उर्स कड़ोलाई में रहवासिन खालिद ताहरानी, अब्दुल गनी खासकेली, अब्दुल रज़ाक लगारी, उमर कड़ोलाई पारां PPMNA जे उम्मीदवार सैयद अयाज शाह शिराज़ी जे मान में धारदार आजियाणा ॾिना विया। PP जे उम्मीदवार जे गोठन में पहुचण ते गुलनि जी वर्खा करे अजरकुन ऐं लुंगिन जा तोहफ़ा पेश कया विया। आजियाणनि में मज़कूरा गोठन जे रहवासिन खां सवाइ मुख़्तलिफ़ राॼनि जे मोज़िदीन हाजी गुलशेर खासकेली, खुदाबख्श चारण, दोस्त मोहम्मद घोटो, परियल घोटो, मकबूल चारण, गुलाम कादिर खासकेली समेत आस पास जे रहवासिन वॾे तादाद में शिरकत कई। आजियाणनि में ख़िताब कंदे PP उम्मीदवार सैयद अयाज शाह शिराज़ी चयो त ठठे सिजावल ज़िलनि समेत पूरे सिंध में PP क्लीन स्विप कंदी, सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ PP ठाहींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थींदो। हुन ॻोठाणनि खे मुख़ातिब थींदे चयो त 8 फरवरी ते सभु इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिसो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।